अस्सलाम वालेकुम। सबका पहिरें थैंक यू सो मच स्केला कैनेडा मुंहिंजे लाइ इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त मां तव्हां एॾा वॾा वॾा नाला ऐं इन्हनि जे साम्हूं पंहिंजी जर्नी ॿुधायां थी। त सभ खां पहिरें मां इहो ॿुधाइणु चाहींदसि त मुंहिंजो जेको तालुक़ु आहे उहो बेसिकली जैकबाबाद का आहे। मुंहिंजो नालो जीअं अदी ॿुधायो हेरा लाशारी। मुंहिंजी अचीवमेंट इहा आहे त मां शार्क टैंक पाकिस्तान में जेके आहिनि उहे इन्वेस्टमेंट विन कई। शार्क टैंक जेको आहे उहो सबके ख़बर हूंदी त हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे। इन खां अलावा जेकी मुंहिंजी अचीवमेंट आहे उहा हायर एजुकेशन ऑफ कमीशन में मूंखे हाईलाइट कयो वियो। मूं 50+ कोर्सिस कया जेके इंटरनेशनल यूनिवर्सिटीज़ मां कया विया आहिनि ऐं इहो सभु मां घर वेही करे कयो आहे। अॼु मां एतिरी कॉन्फिडेंट आहियां मां इहे सभु ॻाल्हियूं ॿुधायां थी। मां पैसे जी ॻाल्हि न कंदसि त मां पैसो केतिरो कमायां थी, मां उन एक्सपोजर जी ॻाल्हि कंदसि जेकी हिकिड़ी उहा छोकिरी जेकी घर वेठी आहे चार दीवारी जे अंदरि परदे में रही उनखे उहो कीअं एक्सपोजर मिलियो। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो जेको मां बि टिकटॉक हलायां थी, मूंखे मुंहिंजी वीडियो ते 3.5 3.6 मिलियन व्यूज़ हूंदा आहिनि ऐं इहे सभु व्यूज़ जेके आहिनि मां पंहिंजा सिंधी ड्रेसिस पाए परदे में रही जेके ड्रेसिस को वल्गर कंटेंट मां न ठाहींदी आहियां। छो जो असां जेके सिंधी छोकिरियूं आहियूं न, असांजी जॾहिं असां कमाइणु निकिरूं था त सभु को जेकी वॾी ॻाल्हि आहे उहा आहे माउ पीउ जी इज़त। त असां उन्हनि जे लाइ बि अकाउंटेबल आहियूं ऐं मां जे मक़ाम ते पहुती आहियां मां पंहिंजी माउ जे लाइ बि जेके आहिनि उहे लफ़्ज़ चईंदसि त मुंहिंजी जेकी माउ आहे उहा एतिरी पढ़ियल लिखियल न आहे पर मुंहिंजी माउ मूंखे सपोर्ट कयो। मूंखे ख़बर आहे मां हिकु बलोच कम्यूनिटी को तालुक़ु आहियां थी। मुंहिंजी सोशल मीडिया ते अचण जे लाइ ऐं मुंहिंजी माउ खे उहो ऐं बेसिकली जैकबाबाद जेको हिकिड़ो ट्राइबल एरिया आहे, थी सघे थो हैदराबाद जी शहरनि में जेकी छोकिरियूं आहिनि उन जा उहे मसइला न हुजनि। बाक़ी असां ऑब्वियसली जेके आहिनि असांखे हिकिड़ी मां नथी सम्झां त मुंहिंजी का बि फैमिली जी छोकिरी सोशल मीडिया ते केरु पिक्चर बि ॾिए थी, पर इन्हनि सभिनि जो क्रेडिट मां पंहिंजी अम्मी खे ॾींदसि। मुंहिंजी माउ मूंखे सपोर्ट कयो ऐं इहो ई सपोर्ट मां पंहिंजी धीउ खे करणु चाहियां थी। मां सिंगल पेरेंट आहियां, मुंहिंजी 8 साल जी न्याणी आहे। मुंहिंजी जर्नी स्टार्ट थी जॾहिं मूंखे ॾिसो मुंहिंजी शादी जेकी आहे उहा न हली सघी कंहिं बि हिसाब सां। हाणे मुंहिंजो जेको सभ खां वॾो मुंहिंजो हुयो त मूं वटि साल जो ॿारु वियो जेको जंहिंजे लाइ माउ बि मां आहियां पीउ बि मां आहियां। हाणे उन ॿार जो को कसूर न आहे। असांजी सोसाइटी में असां हिकिड़ी तमामु तकलीफ़ वारी ॻाल्हि जेकी मां ॾिसंदी आहियां त ॿार जेके आहिनि उहे तमामु घणो सफ़र करनि था जॾहिं माउ पीउ जी अलेहदगी थिए थी या मुंहिंजियूं जेके भेणियूं बेवा थियूं थी वञनि, वॾी ॾुखी सज़ा मिले थी उन्हनि ॿारनि खे। उहे फैसिलिटीज़ उहे शयूं उहे नथियूं मिलनि, उहो ॿारु हिकिड़ो अहसास कमतरी में रहे थो। त मां हिकिड़े सुठी फैमिली मां बिलोंग कयां थी। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो पीउ 21 ग्रेड जो ऑफिसर रहियो आहे बोर्ड ऑफ रेवेन्यू में ऐं तमामु सुठी जेकी आहिनि पोज़ीशन ते DCO दादू रहियो आहे, कमिश्नर रहियो आहे। मां को अहिड़ी फैमिली जी न वियसि त मां जेके आहिनि, हा मुंहिंजो बाबा मूंखे सपोर्ट करे सघे पियो पैसनि जे लाइ, मुंहिंजो भाउ मूंखे करे सघे पियो, पर मां न चाहियां पई त मां कंहिंजी मोहताज थियां। मां ऑन्टरप्रेन्योरशिप जी जर्नी स्टार्ट कई। मां चयो न मूंखे पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे। मूंखे ख़बर आहे अॻिते हली जेके आहिनि उन जी इज़त आहे जेको पैसो कमाए थो। त यस मूंखे इन ॻाल्हि खे चवण में को शर्म न आहे, पैसो कमाइणु सभु को अहम आहे ऐं मूंखे पैसो कमाइणो हुयो पंहिंजे लाइ पंहिंजे ॿार जे लाइ। त मां इहो सम्झो त जेकी मां मुंहिंजे शादी खां अॻु जेकी मां एजुकेशन कई आहे MBA मुंहिंजी थियल हुई उहा मूंखे कमु नथी ॾिए। उहो हिकिड़ो जेको गैप वियो 10 साल जो, मां एजुकेशन गैप खां पोइ मां MPhil में एडमिशन वरिती। मां इहा ॻाल्हि सम्झी त हींअर जेकी आहे उहो नई टेक्नोलॉजी अची वई आहे, नयूं शयूं अची वियूं आहिनि। अगरि मूंखे ज़माने सां हलणो आहे, मूंखे पैसो कमाइणो आहे त मूंखे नयूं शयूं सिखणियूं पवंदियूं। त इहो ई मां पंहिंजे 10 साल जे एजुकेशन गैप खां पोइ जेके आहिनि उहे पंहिंजो स्टार्ट कयो। HEC में मां काफ़ी जेके जीअं तव्हांखे ॿुधाया मां हर उन वॾी यूनिवर्सिटी मां कोर्सिस कया आहिनि जेके ऐं मां इहो बग़ैर पैसनि जे कयो आहे। इहो मां चवणु चाहियां थी त मां जीअं असां हिते तमामु हिकिड़ो सेकेंड लॻंदो आहे इहो ॿुधाइण में जेके असांजा सर वेठा आहिनि त असां जेके आहिनि वॾा वॾा नाला हिते वेठा आहिनि उन्हनि जी हिकिड़ी जेकी आहे उहा उन्हनि जो कमु आहे, मतिलबु एतिरो उन्हनि शयूं जेके आहिनि उहे मदद कई आहे स्टूडेंट्स ऐं उन्हनि हिकिड़ो सिर्फ़ु इहो चवणु हिकिड़ो जुमिलो हूंदो आहे, पर उहो जेको इम्पैक्ट हिननि आंदो आहे कंहिंजी बि लाइफ में या लाइक मां पंहिंजी ॻाल्हि कयां थी त मूंखे इन्हनि मां ई फ़ाइदो थियो। मुंहिंजे लाइ जेके इहे इदारा थिया, HEC थियो, इहे जेके उस्ताद थिया, अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां त अगरि हिकिड़ी जनरेशन जेकी मूंखां अॻु में गुज़री वई आहे लाइक उन्हनि वटि हुनर वियो, उहे असां को वधीक जेके आहिनि उहे प्रोडक्ट ॼाणनि थियूं, पर उन्हनि वटि सोशल मीडिया न वियो। त इहो सोशल मीडिया या रीच इहे सभु शयूं
इहे जेके आहिनि घर वेही जेके बि शयूं मिलियूं आहिनि, इहे सभु जेके असांजा सिंधी जेके इदारा आहिनि ऐं जेके असांजा उस्ताद वेठा आहिनि ऐं जेके उहे ॾियनि था, त तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे इहा। मतिलबु मां कीअं मतिलबु बयानु करे सघां थी त हिकिड़ी छोकिरी जेकी घर वेठी आहे उनखे एॾो वॾो एक्सपोजर मिलियो, त इहा सॼी मुंहिंजी हिकिड़ी जर्नी रही आहे। ऐं हा, मां हिकिड़ी ट्रेनर बि रही आहियां। मुंहिंजी जेकी आहे, मां ॻोठनि में वेंदी आहियां, सफ़ा इंटीरियर जेके इहे हूंदियूं आहिनि, जेके ॿार जी मायूं जेके लिखी पढ़ी नथियूं सघनि, पर उहे उन्हनि खे मां ट्रेनिंग ॾींदी आहियां। मूंखे हिकिड़ो वॾे में वॾो गैप नज़र ईंदो आहे। लाइक अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां, मां हिकिड़ो प्रोडक्ट जेको असांजे ऑलरेडी जेके आहिनि ॻोठ में हिकिड़ो हले पियो, सिरे जो जेको तेल हूंदो आहे, उहो तमामु हिकिड़े जेके आहिनि सुठे तरीक़े सां असांजा 50 साल पुराणो सम्झो त असांजो मुंहिंजो कज़न वग़ैरह उन्हनि जा घाण आहिनि, पर छा वियो त उन इलाइक़े में उहो सेल करनि पिया। मां सोशल मीडिया में उनखे सेल कयो, अल्हम्दुलिल्लाह। मां शार्क टैंक पाकिस्तान में, जिते एॾा वॾा वॾा नाला, सभु को वॾी इहा जेकी हुई अरशद चाय वाला जहिड़ो हेॾो वॾो ऑन्टरप्रेन्योर, उन सां गॾु मां वेठी वियसि। लाइक को फ़र्क़ु न आहे, तव्हांखे दुनिया वेलकम करे थी अगरि तव्हां टेक्नोलॉजी के जेके आहिनि उहे कयो था। ऐं प्रोडक्ट, मां इहा ॻाल्हि चवंदसि, असांजे सिंध में प्रोडक्ट जी का कमी न आहे। मां एज़ अ ट्रेनर हिकिड़ो गैप, ऐं मुंहिंजी जेकी यूथ आहे, तमामु असां जेके आहिनि उहे हिकिड़ा फ्रस्ट्रेटेड थी चुका आहियूं। असां सोशल मीडिया ते कंप्लेन, ऐं आहे हक़ ते आहे, मूंखे इहो लॻंदो आहे की न के हद ताणी जॾहिं हिकिड़ा मौक़ा असां सम्झंदा आहियूं असांखे नथा मिलनि, जॉब्स न आहिनि, बेशक इहो आहे मसइलो। पर अगरि तव्हां हिकिड़ी ॿी शइ मां हाईलाइट कंदसि, मां पंहिंजी यूथ खे इहो चवणु चाहींदसि, जीअं मां पंहिंजी लाइफ जेकी आहे उहा कंहिं बि स्टेज खां स्टार्ट कई। मुंहिंजी में जेकी आहे लाइफ में डिवोर्स थी सघे थी या सेपरेशन थी सघे थी, अगरि मां कंहिं छोकिरे जी ॻाल्हि कयां त अनएम्प्लॉयमेंट थी सघे थी। लाइक को बि फाइनेंशियल क्राइसिस अगरि तव्हांजी लाइफ में अचे थो, मां सिर्फ़ु इहो पंहिंजी यूथ खे चवणु चाहींदसि, मां जीअं हिकिड़ो प्रोडक्ट पंहिंजी सिंध जो खणी उनखे पैकेजिंग करे पढ़ी, टेक्नोलॉजी जदीद शयूं पढ़ी, मां उनखे जेके आहिनि पाकिस्तान को ॿाहिरि बि खपायां थी। ऐं ईअं ई मां पंहिंजे यूथ खे चवंदसि, जेके एतिरा कोर्सिस करे वेठी आहे, तव्हां जेके आहिनि हिकिड़ो जेको गैप आहे, जेके ॿारड़ी में मायूं आहिनि उन्हनि जा प्रोडक्ट आहिनि। लाइक अगरि मां हिकिड़े रिली जी बि ॻाल्हि कयां, सिंधी बर्थ जी बि ॻाल्हि कयां, हद खां वधीक डिमांड आहे कैनेडा में, USA में। ऐं अगरि उहो प्रोडक्ट खणी, उहे शयूं, उहे हिकिड़ो गैप जेको आहे उहे पाण में जेके आहिनि मिलनि। ऐं जेके असांजी जेकी नई जनरेशन आहे, इहा तमामु पावरफुल आहे। अगरि तव्हां उहे प्रोडक्ट खणी ऐं उन्हनि सां जेके असांजूं जेके फीमेल आहिनि, उहे पढ़ियल न आहिनि, उन्हनि जो उहो तव्हां उनखे सेल आउट कयो, त तव्हां बि जेके आहिनि उहे लखे रुपया कमाए सघो था। ऐं अगेन थैंक यू सो मच। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदसि त सभ खां पहिरियों जेको असांजो हूंदो आहे, जेकी प्रोडक्टिविटी जेकी असांजी लास्ट, इहो मां इहो ज़रूरु, छो जो इहो अहम आहे। पर्सनल लाइफ ऐं जेकी प्रोडक्टिविटी आहे, मां चवंदी आहियां त असांजी जेकी पर्सनल लाइफ आहे उहा हद खां वधीक मैटर करे थी। असांजी पर्सनली एतिरा मसइला आहिनि, इजाज़त न हूंदी आहे। सभ खां वॾो जेको इहो हूंदो आहे ख़ानदान, माण्हू छा चवंदा, जॾहिं असां काई शइ स्टार्ट कंदा आहियूं, माण्हू छा चवंदा। मां सिर्फ़ु इहो पंहिंजी यूथ खे ऐं सभ खे इहो चवणु चाहींदसि त माण्हुनि जो तव्हां एतिरो न सोचो, जॾहिं उन्हनि जी औलाद जी वारी ईंदी आहे त जाइज़ नाजाइज़ सभु ख़तमु थी वेंदो आहे। थैंक यू सो मच।